नाज़रीन, सखर मां ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया। हफ़ीज़ लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ सखर स्मॉल ट्रेडर्स जे सदर हाजी मोहम्मद जावेद मेमन चयो आहे त सिंध जो टियों नंबर वॾे शहर में ओचितो थींदड़ बदअमनी जे करे वापारी बिरादरी ऐं आवाम ॻणतीअ में मुबतला आहे। गुज़िरियल हफ़्ते बैटरी जे वापारी विशाल कुमार खे धाड़े जे दौरान मुज़ाहिमत ते क़तल कयो वियो ऐं हाणे पेट्रोल पंप जे मालिक नियाज़ बुगटी खे फुरलुट जे दौरान गोलियूं हणी शहीद कयो वियो, जंहिंजे करे वापारी बिरादरी अदम तहफ़ुज़ जो शिकार आहे। हुकूमत ऐं अख़्तियारियूं फौरी तौर ते सखर में अमुन ऐं अमान जे क़याम लाइ मौसर क़दम खणी वापारियुनि जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ फ़राहम कनि त जीअं वापारियुनि ऐं शहरनि में पखिड़ियल बेचैनी जो ख़ात्मो थी सघे। इजलास खे ख़िताब कंदे हाजी मोहम्मद जावेद मेमन ऐं ॿियनि अॻवाननि जो वधीक चवणु हो त सखर में कारुनि, मोटरसाइकिलनि जे चोरियुनि ऐं स्टेट क्राइम्स जी वारदातुनि में पिणु इज़ाफ़ो थी वियो आहे, जंहिंजे करे वापारी बिरादरी ऐं अवाम शदीद ख़ौफ़ में मुबतला आहे। हुननि आई जी सिंध DIG सखर SSP सखर खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे शहर में अमन अमान क़ाइमु कनि त जीअं वापारियुनि में पखिड़ियल बेचैनी जो ख़ात्मो थी सघे।